औलाद जो पी माते हक़ आ त बच्चो जमे तो न जो नालो भलो रखोस। अब्दुल्ला, अब्दुल रहमान, अब्दुल रऊफ, अब्दुल रज़ाक, अब्दुल समद, अब्दुल हफीज़, अब्दुल मुजीब भला नाला आहिनि। बे नंबर ते भलो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, मुज़म्मिल, मुदस्सिर, बशीर, नज़ीर नबी से जो नालो। टे नंबर ते भलो नालो अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन, तल्हा, ज़ुबैर, साद, सईद, बिलाल, अम्मार। न्याणी जमे त खदीजा, आशा, हफ्सा, मारिया, मैमूना, उम्मे सलमा, उम्मे हबीबा, सुमैया, रुकैया, बीबी ज़ैनब, फातिमा। नबी से जे न्याणियुनि जो नालो या नबी से जे बीबिन सगोरिन जो नालो या नबी से जे सहाबियात, नबी से जे पाक घराणे जे पाक बीबिन जो नालो रखो, छो त नाले जो भी 40 पती असर थींदो आहे। मां नथो चवां, हदीस में अचे थो मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जन जो भी नालो मोहम्मद हूंदो सब चवंदा लब्बैक जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह से फरमाईंदो मां त पंहिंजे सुहिणे नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाब ॾिनो? बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आ, असां सम्झोसीं शायद असांखे सॾु आ। नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह से फरमाईंदो तव्हांजो नालो भी मोहम्मद आ, त लॻो मुंहिंजे सोणे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे त ॿिए नंबर ते औलाद जो हक़ अथव त बच्चे जो नालो भलो रखोसि। चौथे नंबर ते औलाद जो हक़ अथव त जवान थियनि त उन्हनि जी शादी करायो। जवान थियनि उन्हनि जी शादी करायो। पुट हुजनि, न्याणियूं हुजनि। वानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। रब फरमायो जेके भी गैर शादीशुदा हुजनि, पुट हुजनि, न्याणियूं हुजनि, सभिनी खे पढ़ायो। या अल्लाह असांजा नौजवान चवंदा त नौकरी मिले त पोइ छोकिरी, पोइ शादी। न्याणियुनि वारा चवंदा त 5 लख गॾु थियनि, ॾाजो वठां त पोइ न्याणियुनि खे उथारियां। अल्लाह से फरमाई यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले। ओ नौजवानो नौकरी जो इंतज़ार न कयो, न्याणियुनि वारो ॾाजे जो इंतज़ार न कयो। रिश्तो अची वञे जल्दी पुट ने न्याणियुनि खे पढ़ायो। जेकॾहिं हे घोट कुंवार ग़रीब हूंदा, निकाह जे बरकत जे करे मां रब शाहूकार न कयां त मां ख़ुदा ख़ुदा ई न। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, छोकिरो ईमान अक़ीदो सही हुजेसि, नमाज़ पढ़े, भली चणनि जो थाल खणी करे विकिणे, भुगड़ा बाल्टीअ में विझी करे विकिणे, भली तगारी खणे, नमाज़ पढ़े तो अक़ीदो सही अथसि। रात जो घर जल्दी मोटे थो, सिज लहण खां बाद जल्दी घर मोटे थो, इनखे न्याणी ॾेई छॾियोसि, इंशाअल्लाह ॿई जान भला। बाक़ी जेकर भली 17 ग्रेड जो ऑफिसर हुजे, रात जो घर देर सां अचे तो इहो बेगैरत आहे। इनखे गैरत ना आहे, माना घर जल्दी नथो अचे, इनखे बच्चन जो फिक्र ना आहे। भली किरोड़ रुपया कमाए, रात जो जल्दी नथो मोटे, 12 बजे ताईं रोड ते वेठा आहिनि, होटलुनि ते, कचहरी हिकु हिकु थी थो वञे त उते होटलुनि ते वेठा आहिनि। माना हिनखे गैरत ना आहे। गैरतमंद उहो आहे जेको जल्दी रात जो कमकार खां फारिग थिए, जल्दी घर बच्चन में मोटे। इनखे न्याणी ॾेई छॾियोसि, ॿई जान भला। निकाह खे आसान बनायो। हुकूमत त कमीनी चवे थी त निकाह खे ॾुखियो कयो। माना 13-14 साल में जेकर तव्हां निकाह करायो नी, हीअ हुकूमत बिल पास कयो आहे, त माना हिनखे 10 साल टीप, 10 साल सज़ा। वरी जज हलाए कहिड़ा सुवाल करे जवाब न ॾेई सघिया त हल बाबा ॾंड। निकाह फसक, जज निकाह फसक कंदो। या ज़िना बिल जबर आहे, या ज़्यादती आहे, हीअ कमीना अहिड़ा बिल पिया था पास कनि। मुफ्ती निज़ामुद्दीन शामज़ई रहमतुल्लाह अलैह जो मां वाक़ियो पढ़ियो। जुमे जी राति घर आयो, उनजो भाटियो भी मदरसे में पढ़ंदो हो। चईंसि पुट तूं भी जवान थी वियो आहे, मुंहिंजी न्याणी भी जवान आहे, मुंहिंजी दिलि चवे थी त तोखे पढ़ाया। चई चाचा जीअं तव्हांजी मर्ज़ी। उन ई वक़्त में
घर घुराई पंहिंजे भाउ खे निकाह पढ़ाई शायद घर वारे खे चई त न्याणीअ खे तैयार करे मुड़ुस जे हवाले करे अधु कलाक में अंदाज़ो लगायो केॾी शरीयत में आसानी आहे असां मुस्लमाननि भेण केॾियूं ॾुखियायूं कयूं निकाह एॾो ॾुखियो थी वियो आहे जो परेशान पुटनि जा त भत पर न्याणियुनि जा बि भत पीउ थो कार्ड विराए त मुंहिंजे न्याणीअ जो भतो आहे मुंहिंजे न्याणीअ जी शादी आहे इहा गैरत आहे भाउ थो कार्ड ॾे त मुंहिंजी भेण जी शादी आहे पनो आकिल हाल में तव्हांखे दावत हुजे अरे बाबा ख़ुशी कनि त घोटे था कनि नी उन्हनि जो घर थो आबाद थिए न्याणियुनि वारा कहिड़ी ख़ुशी कंदा हीउ त हिकिड़ो फितरी निज़ाम आहे रब जो कानून आहे जो असां न्याणियूं पढ़ायूं था न त कंहिंजी दिलि चवंदी त पंहिंजो घर बर्बाद करे ॿिए जो घर वेरान करे तंहिंजे करे मां वाइदनि में घोटेतनि खे चवंदो आहियां त कुंवारेतनि जे घर में इहे ताड़ियूं इहे लाॾा सेरा इहे दोल दमचर न हुजनि अड़े ज़ालिम हुननि जो घर बर्बाद थो थिए तव्हां वरी उते लाॾा पिया था ॻायो तव्हां ॾिठो आहे न्याणीअ जी शादी थींदी आहे उहा न्याणी बि रोंदी आहे अबो बि रोए पियो थो अम्मा बि रोए थी पई ॿाहिरि भेनरूं पिया था भेण खां भाकुर पाए मोकिलाइनि ऐं हीअ वरी उते नाच पिया था कनि कमीननि खे का लज को गैरत हुजे अरे तव्हांखे ख़ुशी करणी आहे त पंहिंजे घर वञी सही थो चवां या ग़लति थो चवां की न अॻे असांजा वॾा चरिया न्याणियुनि जा भत थींदा आहिनि जा हिकिड़ो माण्हू न्याणियूं उथारिनि कोन वियो वरी चयो त बाबा भत बि न्याणियुनि जो तो राज मां वठी ईंदुसि उन्हनि जी मानी बि तो थिए ये सभु ख़र्च मुड़ुस ते आहिनि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां ई असांखे सही सम्झ अता फरमाए दीन ते नबी साईं जे सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां जेको चयमि अल्लाह साईं क़बूल ऐं मंज़ूर फरमाए